Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. पेट्रोल महांगो करे पैसा घर न खणी वेंदासीं। पहिरियों टारगेट मुल्क के श्रीलंका जहिड़ियुनि हालतुनि ताईं पहुचण खां बचाइण ऐं ॿियो टारगेट ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियणु आहे। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल ऐं ॿियनि जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। मिफ्ताह इस्माइल चयो आहे त इंतिज़ामी मामलनि खे बहितर न कयो त मुल्क हलाइण ॾुखियो थी वेंदो। यूटिलिटी स्टोर्स ते सॼो साल अटो ऐं खंडु सस्ती विकिरो थींदी। पंजाब में अमल शुरू थी वियो आहे। ॿियनि सूबनि खे गुज़ारिश आहे त सस्ते अटे ऐं खंड ते ध्यानु ॾियनि। मूं डीज़ल ऐं पेट्रोल स्कीम जी मुखालिफ़त कई हुई, पर वज़ीर आज़म चयो अवाम खे रिलीफ ॾियणो आहे। पीपल्स पार्टी सेनेटर सिकंदर मंधरो लाॾाणो करे वियो। सिकंदर मंधरो गुर्दनि जे कैंसर सबबि अमेरिका जी अस्पताल में इलाज हेठि हो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। ख़ानदानी ज़रियनि जो चवणु आहे त सेनेटर सिकंदर मंधरो जो महर 3 ॾींहंनि बाद पाकिस्तान आंदो वेंदो। परवेज़ मुशर्रफ जी सिहत ख़राब हुजण ते ॾेह वापसीअ में का बि रंडक न विझणु घुरिजे। बचाव जे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त माज़ीअ जे वाक़िअनि खे परवेज़ मुशर्रफ जी वापसी अॻियां रंडक न बणिजणु घुरिजे। दुआ आहे त हू सिहतयाब थिए ऐं हिन उमिरि में वक़ार सां पंहिंजो वक़्तु गुज़ारे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मनी लॉन्ड्रिंग केस में ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान लाहौर जी अदालत में पेश। अदालत में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो आहे त नैब मुंहिंजे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वियो। अदालत सबूत घुरिया त नैब वारा उतां बि फ़रार थी विया। आउं शुगर मिल्स जो न डायरेक्टर ऐं न मालिक आहियां। मूं ते इंतिहाई संगीन इल्ज़ाम हया विया ऐं पेशियूं भोॻियूं। लॻे थो FIA गिरफ़्तारी जो रस्तो ॻोल्हे रहियो हो, तंहिं करे चालान पेश करण में देरि कई। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। उज़ैर बलोच ख़िलाफ़ धमाकेदार मादो हथ अचण वारे केस में रेंजर्स जे DSR अहम बयान रिकॉर्ड कराए छॾियो। पंहिंजे बयान में रेंजर्स ऑफिसर चयो आहे त उज़ैर बलोच जांच दौरान गार्डन वारे इलाइक़े में बारूद ऐं हथियार पूरण जो इंकिशाफ़ कयो। निशानदहीअ ते ज़मीन में पूरियल LMG, रॉकेट लॉन्चर, दस्ती बम, गोलियूं ऐं ॿिया हथियार हथ कया विया। जवाबदार जे वकील तरफ़ां शाहिद खां आॾी पुछा मुकमल। कराचीअ जी दहशतगर्दी टोड़ अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते वधीक शाहिदनि खे तलब करे वरितो। टंडो अलहयार पुलिस जे मुबैना तशद्दुद जो शिकार ॻोठाणे सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾेई छॾियो। वारिसनि जो हैदराबाद टंडो अलहयार रोड ते लाश सूधो धरणो। वारिसनि जो चवणु आहे त B सेक्शन थाणे जी पुलिस भूरो ख़ासखेली खे कचो शराब विकिणण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो। थाणे जे इंचार्ज ऐं अहलकारनि ॻोठाणे खे आज़ादु करण जे लाइ 20,000 रुपया रिश्वत घुरी। पैसा न मिलण ते नौजवान ते वहशियाणो तशद्दुद कयो वियो। वारिसनि तरफ़ां पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण ताईं धरणो ख़त्म करण खां इनकार। DIG हैदराबाद खे नोटिस वठी इंसाफ़ जी अपील। पनो आकिल पुलिस जी ॻोठाणे खे चोर ॼाणाए मुक़ाबले में मारण जी दावा कूड़ी निकिती। पुलिस हथां मारिजी वियल बशीर चाचड़ खे नाज़ुक उज़वे ते वहशियाणो तशद्दुद करे मारण जो इंकिशाफ़। पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त बशीर चाचड़ खे का बि गोली नाहे लॻी, खेसि नाज़ुक उज़वे ते तशद्दुद जा निशान आहिनि। वहशियाणे तशद्दुद सबबि संदसि मौत वाक़िए थियो। पुलिस कुझु ॾींहं अॻु बशीर चाचड़ खे चोर ॼाणाए मुबैना मुक़ाबले में मारण ऐं वटांसि 2 मेहूं हथ करण जी दावा कई हुई। पोस्टमार्टम रिपोर्ट पुलिस जी दावाउनि जा पोल पधरा करे छॾिया। वॾे वज़ीर तरफ़ां कराची जे इलाइक़े कोरंगी में ख़ुसूसी ॿारनि जी बहाली ऐं तरबियत मर्कज़ जो इफ़्तिताह। तक़रीब खे ख़िताब में वॾे वज़ीर चयो आहे त गॾियल कोशिशुनि ऐं सहकार सां ख़ुसूसी माण्हुनि जी ज़िंदगीअ में बहितरी आणे सघिजे थी।
बजट में समाजी तहफ़ुज़ जे क़दमनि तहत ख़ुसूसी माण्हुनि जे लाइ 250 मिलियन रुपयनि जा फंड रखिया वेंदा। शहीद बेनज़ीराबाद, भटियारी, सख, लाड़काणो ऐं मीरपुर ख़ासि में नवां ऑटिज़म सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। हुकूमत ख़ुसूसी माण्हुनि जी मुलाज़मत जे लाइ उमिरि जी हद में रिआयत ॾेई रही आहे। हाला भरिसां मशीन जी आवाज़ तां झेड़े दौरान बजणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। सालारो थाणे जी हद में जवाबदार मीरसन जखराणी बंदूक जा फायर करे पीउ ऐं सौट खे क़त्ल करे छॾियो। मारिजी वियलनि में शहमीर ऐं हबीबुल्लाह जखराणी शामिल। वाक़े बाद जवाबदार फरार। इतला मिलण बावजूदि पुलिस तहरुक न वरितो। कोटड़ीअ में लालची पुटनि पीरसन पीउ खे घरां कढी छॾियो। पीरसन मीर ख़ान ऐं संदसि धीअरुनि जो हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। पीरसन जी धीउ शहरबानो दाहियो आहे त लालची भाइरनि वालिद जो प्लॉट विकिणी छॾियो। पैसा घुरनि तां खेसि तशदुद करे घरां कढी छॾियो आहे। पुलिस बि भाइरनि ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ तयारु नाहे। बीमार वालिद सां गॾु इंसाफ़ जे लाइ धिका खाई रहियूं आहियूं। SSP जामशोरो ऐं DIG हैदराबाद खे इंसाफ़ जो मुतालबो। ऐं शिकारपुर वासिन नारी मुड़ुस खां खुला वठण बैदि तहफ़ुज़ लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वई। तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त दाख़िल। फ़हमीदा जो चवणु आहे त सिटी कोर्ट मां मुड़ुस खां खुला वठण बैदि साहुरा कारहनि जी तहमत में मारणु घुरनि था। मुंहिंजी ऐं घर भातियुनि जी हयाती खे ख़तरो आहे। मूं शेल्टर होम में पनाह वरिती त भाइरनि ऐं ॿियनि भातियुनि खे तंग कयो वियो। नारी तरफ़ां IG सिंध ऐं वॾे वज़ीर खे तहफ़ुज़ जी अपील। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक ख़बर।